नाज़रीन हमारी सी रहा आयो ख़बरचार वेब टीवी ऐं आऊं आहियां आयशा हैदर। रिपोर्ट यूसुफ रिन के मुताबिक नवाबशाह में पुलिस वरी कार्रवाई कंदे 151 किलोग्राम चर्स हथ करण जी दावा कई है। SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी SP ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ॿुधायो है त दौड़ पुलिस के SHO सैफुल्ला भुगियो जी क़यादत में वुमेन पुलिस सां गॾु ॻुझी इतला ते नाकाबंदी करे दौड़ थाणे जी हद में BLA 739 नंबर वारी मेहरान कार के रोकियो, जंहिंजी तलाशी दौरान 151 किलोग्राम आला मयार जो करोड़े रुपयनि जी मालियत जो चर्स हथ करे वरितो आहे। वधीक तफ़सील मालूम कयूं था ख़बरचार जे नुमाइंदे यूसुफ रिन सां। जी यूसुफ, छा तफ़सील आहिनि वधीक? जी बिल्कुल अवांखे ॿुधाईंदो हलां। नवाबशाह में पुलिस वॾी कार्रवाई कंदे 151 किलोग्राम चर्स हथ करण जी दावा कई है। इन सिलसिले में SSP शहीद बेनज़ीराबाद अमीर सऊद मंगसी पंहिंजे ऑफिस में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त दौड़ पुलिस जे SHO सैफुल्ला भुगियो जी क़यादत में वुमेन पुलिस सां गॾु ॻुझी इतला ते नाकाबंदी करे दौड़ थाणे जी हद में BLA 739 नंबर वारी मेहरान कार खे रोकियो, जंहिंजी तलाशी दौरान 151 किलोग्राम आला मयार जो करोड़े रुपयनि जी मालियत जो चर्स हथ करे वरितो आहे। चलंद कार सवार हिकु औरत समेत ॿिनि ॼणनि खे SSP शहीद बेनज़ीराबाद गिरफ़्तार करण जी दावा पूर्ण कई है। ॿिन्ही जवाबदारनि मथां मंशियात रखण जे इल्ज़ाम हेठि केस पूर्ण दाख़िल कयो वियो आहे। गिरफ़्तार जवाबदार में शबाना तौफ़ीक़ शामिल आहिनि, जॾहिं त SSP शहीद बेनज़ीराबाद जो चवणु आहे त गिरफ़्तार जवाबदार सां गॾु में मंशियात सप्लाई करण जो कमु कंदा आहिनि। हिन चयो त जवाबदारनि ख़िलाफ़ मज़बूत केस ठाहे इबरतनाक सज़ा ॾियारी वेंदी ऐं जवाबदारनि सां गॾु कमु कंदड़नि जी ऐं ॿियनि सहूलियतकारनि खे जल्द जांच करे कानून जी कटहरे में आणियो वेंदो। जी वरी महिरबानी। नाज़रीन ॾिसंदा रहो ख़बरचार वेब टीवी ऐं पढ़ंदा रहो ख़बरचार अख़बार।